हलो पढ़ण शुरू कंदो फलाणो गुनाह फलाणे वक्त में फलाणे टाइम ते फलाणो गुनाह फलाणे वक्त में फलाणे टाइम ते अॻियों ॾिठई त वॾो हिकिड़ो गुनाह लिखियो पियो आहे ॼण इन्हे खे कीअं पढ़ां जेतिरा पढ़ंदो वेंदुसि एतिरा अज़ाब थींदा हाणे हिन वॾे गुनाह खे छॾियां थो वरी अॻियों नंढो लिखियो आहे इनखे थो पढ़ां हाणे वॾे खे छॾे वरी नंढे खे वञी पढ़ंदो हाणे हू ये समझंदो त शायदि मुंहिंजे ईअं छॾण सां मां बची वेंदुसि मां ईअं त नथो चवां त जेके माण्हू हिते हेरा फेरी कंदा त उते बि को हेरा फेरी हली कंदा हेरा फेरी उते हलंदी त कान जेको हुनजी नियत हेरा फेरीअ जी हूंदी हुनजी नियत इहा हूंदी त मिड़ई बची वेंदुसि नालो नथो खणा इन गुनाह जो अॻियो नंढो वञी थो पढ़ां जॾहिं सॼो मुकमल दफ़्तर पढ़ंदो वॾा छॾे ॾिनई सभु नंढा पढ़ी अल्लाह फरमाए सब पढ़ी मौला पढ़ी छॾियम को रहियो त कोन मौला कोन रहियो सभु मां ॿुधाए छॾिया अल्लाह मलाइकनि खे फरमाईंदो दफ़्तर हिन खां वठो जेतिरा बि हिन जा गुनाह लिखिया पिया आहिनि इहे गुनाह मेटे छॾियो इन जे गुनाहनि जे बदिले में जिते गुनाह लिखियल आहिनि सभु नेकियूं लिखी छॾियो गुनाह मां हिन जा माफ़ करे छॾिया गुनाहनि जे जॻहियुनि ते नेकियूं लिखी छॾियो हिन जो नेकियुनि जी ॻाल्हि ॿुधंदो आसरो उम्मीद वधी वेंदी अल्लाह खे अर्ज़ु कंदो मौला मुंहिंजा अञा ॿिया बि कुझु गुनाह रहियल आहिनि बोला ॿिया कुझु न रहियल आहिनि अल्लाह फरमायो कहिड़ा रहियल अथई बोला कुझु रहियल आहिनि रहाया आहिनि वॾा वॾा जे वॾनि खे छॾियां थो मता इहे बि करियां त मूंखे अज़ाब थिए हिन नंढा खणी पूरा कया हाणे जो न गुनाहनि खे सम्झी ॾिठई त हाणे अलाह गुनाह जे जायुनि ते गुनाह मुंहिंजा मेटे नेकियूं थो मुंहिंजो लिखाए इन ते मूंखे सवाब थो अलाह अता फरमाए अलाह खे अर्ज़ु कंदो मौला मुंहिंजा ॿिया बि गुनाह अलाह फरमाईंदुसि कहिड़ा गुनाह थी मौला पढ़ण खां रहिजी विया उहे मां हाणे थो पढ़ां उन खां पोइ वरी वॾनि वारी लिस्ट शुरू कंदो मौला हे बि कयमि हे बि कयमि हे बि कयमि पर अल्लाह जी रहमत अहिड़ी उनजे मथां थींदी जो ख़ुदा नंढा बि माफ़ फरमाईंदो वॾा बि माफ़ फरमाईंदो गुनाहनि जे जॻहियुनि ते अल्लाह नेकियूं लिखाईंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दुरूद दारिया पर तो गुनाह जा दफ्तर धोपन सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब मुझे न रहमत ॿुधाइण मां इहो कॾहिं बि मतिलबु न आहे जो अल्लाह जो ख़ौफ़ माण्हू अंदर मां ख़तम करे छॾे न छो त हुज़ूर जो फरमान आहे अल ईमान बैन अल ख़ौफ़ वर रजा ईमान ख़ौफ़ ऐं उम्मीद जे विच में आहे माना ख़ुदा जो ख़ौफ़ बि हुजे अल्लाह जो डपु बि हुजे अल्लाह जे रहमत में उम्मीद बि हुजे ईअं न आहे जो माण्हू बेख़ौफ़ थी करे गुनाह कंदो वठे त बसि मूंखे माफ़ी मिली वेंदी त जेकर गुनाह करे छॾिया कसरत सां गुनाह करण सां लापरवाही करण सां सरकशी इख्तियार करण सां ईमान जो ख़तरो थी वेंदो आहे त ईमान ते ख़ात्मो थी सघे सलाह न इहो ख़ौफ़ पंहिंजे अंदर में बि रखणो आहे छो त जंहिंजे अंदर में अल्लाह जो ख़ौफ़ ईंदो आहे ख़ुदा उन्हनि खे माफ़ियूं ॾींदो आहे ऐं मोमिन कॾहिं बि बेखौफ़ कोन थींदो आहे मोमिन खे हमेशह इहो डपु ज़रूरु रहंदो आहे ख़ौफ़ ज़रूरु अल्लाह जो रहंदो आहे तते ख़बर न आहे मूंसां छा थींदो कहिड़ो मामिलो थींदो हदीस शरीफ़ में अहिड़े ई हिकिड़े ख़ौफ़ करण वारे जो वाक़ियो मौजूदु आहे सुभान अल्लाह न ॼाणिजो त मां ॿुधायां थो सभई अञा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हुज़ूर फरमाईंदा मिशकात शरीफ़ जी हदीस आहे हिकिड़े हमरा पंहिंजे मरण वारे टाइम ते पुटनि खे सॾु कयो ॿाहिरां अचो आया मुंहिंजी वसीयत ॿुधो बाबा चओ बाबा मां ॾाढो ॾोही आहियां ॾाढो मां गुनाहगार आहियां
क़यामत जे ॾींहुं अल्लाह वटि मां पेश थींदुसि ख़ुदा मूंखां पुछंदो मां जवाब कोन ॾेई सघंदुसि पोइ जॾहिं मां मरी वञा मुंहिंजा मां पुट आयो काठियूं गॾु कजो तेल घासलेट मिटी जा उन मां हवन जे मथां हारजो पोइ मुंहिंजो लाश उन जे विच में रखिजो मुंहिंजे लाश खे बाहि ॾेई करे साड़े छॾिजो साण खां बाद में जेका राख ते मिटी बणिजी वञे उन मिटीअ जा ॿ हिसा कजो हिकिड़ो हिसो दरिया में लोढ़े छॾिजो ॿियो हवा में उॾाए छॾिजो न को हूंदुसि न को उठंदुसि न को मां क़यामत जे ॾींहुं हिसाब ॾींदुसि छो त जुर्म मुंहिंजा घणा ॾोह मुंहिंजा घणा ख़ताऊं मुंहिंजो तमामु घणियूं आहिनि मां हिसाब कोन ॾेई सघंदुसि हुन पंहिंजे गुमान में पे सम्झो शायदि इन तरीक़े सां मां बची वेंदुसि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक मिशकात में मौजूद आहे जॾहिं हू फौत थी वियो हुनजे औलाद हुनजी वसीयत जे मुताबिक़ हुनखे बाहि ॾेई साड़े छॾियो हुनजी राख मिटी जेका थी अधु दरिया में पाणीअ में उन्हनि लोढ़े छॾी अधु वरी हवा में उन्हनि उॾाए छॾी अल्लाह मलाइकनि खे फरमायो इन जे मिटीअ खे गॾु कयो वञो वञी पाणीअ खे हुकुम ॾियो त लोढ़े इन जी मिटी न हवा खे वञी हुकुम ॾियो त इन जे खाक खे उॾाए न हवा वारी खाक मिटी ऐं पाणीअ वारी हिकु जाइ ते गॾु कई वई आहे उन मां बने खे तयारु कयो वियो अल्लाह जे हुज़ूर में उनखे हाज़िर कयो थो वञे अल्लाह उनखे फरमाए थो बना ॿुधाए पाण छो साड़ाई हुई पाण छो साड़ाई हुई मौला पाण इन जे लाइ साड़ायूं दुनिया में गुनाह घणा थिया जुर्म घणा थिया ॾोह मूंखां घणा थिया मां कहिड़े कहिड़े ॾोह जो जवाबु ॾियां उन्हनि ख़ताउनि जे मथां मूंखे अज़ाब थिए हा गिरफ़्त थिए हा तंहिंजे करे मां रब मौला उनखे बचण जे लाइ पाण मूं साड़ियो तो रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ अचे वेठो डप अचे वेठो अल्लाह फरमाए सुभाना वाकई तोखे मुंहिंजो ख़ौफ़ मौला खे त ख़बर आहे पर अल्लाह बाने खां पुछे थो वाकई मुंहिंजो डप हुई मौला तुंहिंजो डप हो ख़ौफ़ हो उन में अची करे मूं इहे पाण सां कराए छॾियो अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे बाने जे लाइ जहन्नम जा दर बंदि कयो हे मुंहिंजो ख़ौफ़ रखण वारो हो मां जहन्नम जी बाहि हिन ते हराम कई आहे जन्नत जा दर हिन जे लाइ खोलराए छॾिया खुदा जो ख़ौफ़ बि अंदर में हुजे अल्लाह जो डप बि अंदर में हुजे इहे नाहे जो माण्हू बेखौफ़ थी करे गुनाहनि में माण्हू काहे पए पर मुंहिंजा साईं ॻाल्हि मूं अल्लाह जी रहमत जी बि कई ख़ुदा जी रहमत अहिड़ी आहे जॾहिं वसंदी आहे मींहुं ॾिसंदा आहियो जॾहिं वसंदो आहे त रुॻो भली ज़मीन ते कोन वसंदो आहे कलर ते बि वसी वेंदो आहे